अॼु वरी पाण BRT खे ॻाल्हायूं. BRT वॾो बहस हेठि आहे. ज़मीर अब्बासी साहिबु वेचारो जेल में पियो आहे. तो लॻे थो त इहा सॼी करप्शन हुन अकेले कई आहे, छो त एंटी करप्शन में अञा ताईं कंहिं ॿिए जो नालो आयो कोन्हे. त तव्हां खां मुंहिंजो पहिरियों ॿुधायो त BRT मामिलो मसइलो आहे छा, मनसूबो छा आहे, प्रोजेक्ट छा आहे, छो शुरू कयो वियो, ऐं इन में करप्शन कहिड़े कहिड़े क़िस्म जी थी आहे, थोरो इहो तव्हांखे वरी अंदरि जी ख़बर कुझु वधीक हूंदी. हिकिड़ो अर्ज़ु मां इहो बि करे वञा त इहे असांजा सभु दोस्त आहिनि. फ्रेंकली मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायो वञा, शर्जील मेमन, कमाल दायो या असांजा बिलाल मेमन, अॼुकल्ह CMIT वट एवर, इहे असांजा सभु दोस्त आहिनि. असांजो मक़सदु हिते इहो न आहे तक़रीबन नेब जो चकर त लॻाईंदा रहिया आहिनि. हुननि जी पंहिंजी ख़बर सभिनी खे पंहिंजी पंहिंजी वञिणो आहे. दोस्ती तॾहिं त हूंदी. हा बिल्कुलु बिल्कुलु. द थिंग इज़ के पॉइंट इज़ के असांजो मक़सदु कंहिंखे अक्यूज़ करणु न आहे. असांखे हिते कंहिंखे मक़सदु कंहिंखे ग्रीन चिट ॾियणु न आहे. असां एविडेंस बेस्ड ॻाल्हाईंदासीं. जेका ऑन ग्राउंड एविडेंस बेस्ड ॻाल्हियूं आहिनि उहो कंदासीं. पहिरियों त असां बिस्मिल्लाह कयूं इन खां त BRT आहे छा, इहो डिपार्टमेंट आहे कीअं, इहो रन कीअं थो करे, इन में हायरकी छा आहे, इन में ऑफिसर्स कीअं आहिनि, सो दैट के ज़मीर अब्बासी तव्हां हिकिड़ो ॿधी वेठा आहियोसीं त ज़मीर अब्बासी हिकिड़ो कीअं थो, ज़मीर अब्बासी जी एतिरी ज़रूरत आहे त उहो जेको आहे 8.5 अरब रुपया खे पेमेंट करे छॾींदो ऐं उन खां पेमेंट घर खणी वेंदो हलियो. इट्स नॉट पॉसिबल, इट्स नॉट पॉसिबल. ठीकु. हाणे बेसिकली इहो डिपार्टमेंट इन खे था चवनि मास ट्रांज़िट डिपार्टमेंट, गवर्नमेंट ऑफ सिंध. मिनिस्टर आहे, सीनियर मिनिस्टर आहे शर्जील मेमन ऑब्वियसली हिन जो. उन खां पोइ हिन जा सेक्रेटरीज़ अचनि था पिया. असद ज़ामिन इज़ दी सेक्रेटरी. ऐं जेको आहे उन खां पोइ तव्हां वटि MD थो अची वञे, कमाल दायो इज़ द MD राइट नाउ. त मुंहिंजे ख़्याल में हुनखे चार्ज आहे, येलो लाइन जी चार्ज बि उनखे जेको आहे फ़िलहालु ॾेई छॾी अथऊं. जेकर असां MD जे हेठां त जेके कहिड़ा कहिड़ा अफ़सर था अचनि त उन में डायरेक्टर था अचनि, डायरेक्टर फाइनेंस थो अचे, डायरेक्टर एडमिन थो अचे, डायरेक्टर हुन में तव्हांजो जेको आहे PD साहिब उन में अची वञनि. नाउ द थिंग इज़ के उन खां पोइ कंसल्टेंट्स बि अची था वञनि, जेके अची था वञनि. इन में इहो पॉसिबल न आहे त ज़मीर अब्बासी जेको आहे 8.5 अरब रुपया घर खणी वियो ऐं उन खां पोइ जेका आहे. मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि वॾनि खां अलावा सरकार जी परमिशन खां सवाइ उन खां लिखी त सवाल ई पैदा न आहे. अकेलो माण्हू जेको आहे 8 करोड़ कोन खाइणियूं ज़मीर अब्बासी ज़रूरत नथो करे सघे. नंबर 1. नंबर 2, हाणे पहिरीं ॻाल्हि त इहा ज़मीर अब्बासी ते केस कहिड़ो ठहियो. ज़मीर अब्बासी पेमेंट करे छॾी ऐं कॉन्ट्रेक्टर खे करे छॾी. कॉन्ट्रेक्टर केरु आहे? ज़ामिन असांजो जेको आहे असद ज़ामिन जेको आहे सेक्रेटरी, उनजो भाउ बि उन में कॉन्ट्रेक्टर्स में शामिल आहे. ॿिया बि कॉन्ट्रेक्टर्स आहिनि, प्रोक्योरमेंट वारा आहिनि, उन्हनि खे पेमेंट कई आहे. एंटी करप्शन छा आहे? मां त इन खे साईं सीधी सी ॻाल्हि आहे, पोइ दफ़े मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त इहो एंटी करप्शन डिपार्टमेंट आहे. इन जो कमु धंधो छा आहे? इहो दुकानु आहे बेसिकली, इट्स अ लॉन्ड्री बेसिकली. हूअं तव्हां कपिड़ा विझी करे विझंदा आहियूं, कढंदा आहियूं, साफ़ करे करे. हिन में माण्हू विझंदा आहिनि सिधो सो. माण्हू हिकिड़े पासे विझंदा आहिनि एंटी करप्शन वारा, ॿिए पासे माण्हू साफ़ सुथरो बहितरीन थी करे निकिरी ईंदो. हुन कपिड़ा जॾहिं जेके वॉशिंग मशीन में विझबा आहिनि त गॾु सर्फ विझबो आहे, हिन में माण्हू विझबो पर गॾु पैसा बि विझबा. कमु थींदो. टोकन हलंदा आहिनि न साईं. मशीन में तव्हां जीअं न लंडन में ॾिसंदा आहियो टोकन विझंदा आहियो, त हिन में टोकन खां सवाइ मशीन हलंदी. टोकन वेंदो त मशीन खुलंदी, दरवाज़े पोइ खुलंदो साईं. उन खां पोइ माण्हू असां विझंदासीं अंदरि. हा बिल्कुलु फर्स्ट क्लास, साफ़ सुथरो, बहितरीन, नओं थींदो साईं. अच्छा अहिड़ो थींदो घर वारा कोन सुञाणींदा. नओं थी वियो न साईं, कल्ह फणी मोकिलींदा साईं. फर्स्ट क्लास में चाल बि ईअं थी वेंदी, फर्स्ट क्लास. एनीवेज़, हाणे पाण थोरो था अॻिते अचूं येलो लाइन ते. येलो लाइन BRT जेको आहे 8.5 बिलियन जी जेका आहे इन में करप्शन थी आहे. इनखे चइबो आहे एम्बेज़लमेंट ऑफ द, या जेको आहे मिसयूज़ ऑफ द अथॉरिटी केस आहे. एंटी करप्शन डिपार्टमेंट 2 महीना थी विया आहिनि, अञा ताईं चालान पेश न करे सघियो आहे. ठीकु साईं. उन खां पोइ तव्हां हिनखे ज़मीर अब्बासी रोज़ कल्ह खणी करे फर्स्ट क्लास नवां उन तव्हां ॾिठा हूंदा टीवी ते, मीडिया ते अॼुकल्ह अचे थो. पाणी खणी ईंदा अथसि माण्हू, बोतलूं सभु इहे हलंदा आहिनि, प्रोटोकॉल सां था हलनि. शुरू में त हुनखे त हथकड़ी बि कोन आहियूं. उन खां पोइ वरी जॾहिं मीडिया ते प्रेशर अची वियो त पोइ उहा हुनखे हथकड़ी हणी करे पेश कयूं. एनीवेज़ थियो कुझु बि कोन, अञा त हाणे ख़ुशि वेठो आहे. पर साईं असां वटि जेके आहिनि न माण्हू इहे था सम्झनि त एंटी करप्शन डिपार्टमेंट में हलिया वेंदासीं, साफ़ सुथरा थी वेंदासीं, निकिरींदासीं. दिस इज़ नॉट पॉसिबल नाउ डेज़. वजह उन में इहा आहे त असांजी इस्टेब्लिशमेंट, असांजा जेके ताक़तवर हल्का तमामु सख़्तु नाराज़ आहिनि. ज़रदारी साहिबु, मां ॻाल्हि क्लियर थो कयां. जंहिंजे करे चेयरमैन नैब जेको आहे उन ते सोमोटो एक्शन हिकिड़ो असांजो 999 अमेंडेड जेको असांजो, उन में 999 में चेयरमैन नैब जेको आहे सोमोटो एक्शन खणी सघे थो. सही. हुन सोमोटो एक्शन खणी छॾियो आहे. हुन लेटर लिखी छॾियो आहे टू दी DG नैब सिंध कराची
सो दैट के जेको आहे इनखे प्रोब कयोसि, मतिलबु इन्वेस्टिगेट तव्हां कयो। हाणे कानून इहो थो चए डबल जुपर्डी में त हिकिड़े ई केस खे डिफरेंट क़िस्म जा डिपार्टमेंट्स या डिफरेंट क़िस्म जा इदारा इन्वेस्टिगेट नथा करे सघनि। ठीकु आहे। सिर्फ़ु हिकिड़ो डिपार्टमेंट जेको हूंदो, जीअं हाई कोर्ट में केस थो हले त उहो ज़ाहिरी ॻाल्हि सुप्रीम कोर्ट मथे खणी त हाई कोर्ट में हेठि न हलंदो। यस यस एक्ज़ैक्टली द सेम थिंग, इहा साॻी ॻाल्हि आहे। त इन में तरीक़ेकार ईअं आहे त डीजी नैब बि लेटर लिखी छॾियो आहे थ्रू दी प्रोसिक्यूशन विंग। असांजे जेके नैब कोर्ट्स आहिनि उन्हनि जे थ्रू वेंदो टू दी एसी कोर्ट। मां तव्हांखे थो लीगल हिकिड़ो प्रोसेस सम्झाए छॾियां तव्हांजे जेको पब्लिक जे लाइ बि, अवाम जे लाइ बि। उतां खां एंटी करप्शन वारा सभु फाइल्स खणी ईंदा एंटी करप्शन कोर्ट, ऐं उते आईओस ऐं सीओस जेके असांजा CIT जेके हिते नैब वारा वेठा हूंदा आहिनि अफसर्स, इहे तमामु वेंदा, इहा हैंडिंग टेकिंग तमामु जी थींदी। नाउ हितां कट ऑफ थी वियो तव्हांजो कंप्लीटली जेको आहे एंटी करप्शन डिपार्टमेंट, ऐं उहो सॼो रिकॉर्ड जेको नेब जे हवाले कंप्लीटली हैंड ओवर थी वेंदो, जेको वेरी सून आहे। त घणो कुझु कोन हुन में, ख़ाली पन्ना आहिनि, पर माना उहे मिलंदा। साईं जेके पन्ना आहिनि त बाक़ी ॿियो वरी फर्दर त नैब जो कमु आहे न, हुननि कुझु बि न कयो आहे, हुननि को कमु न कयो आहे। हुन ते मां फ्रेंकली मां तव्हांखे ॿुधायां, मज़े जी मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु करे वञा साईं। हाणे मज़े जी ॻाल्हि इहा ॿुधाए वञा त इन खां पहिरियों तव्हांजो DG इस्टेब्लिशमेंट हुयो इम्तियाज़ अबड़ो वाज़ DG। हा DG एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट उते लॻाए छॾियूं। हाणे शरीफ़ माण्हू वीचारो सलीम ओढो साहब खे लॻाए छॾियूं DG। वुड यू बिलीव दैट अञा ताईं ऑफिस अटेंड केरु थो करे? सलीमुल्लाह ओढो त वीचारो हिन पासे वेठो आहे, हिते साॻियो ई इम्तियाज़ अबड़ो वेही करे कमकार थो हलाए। छो यार, मूंखे इहो त ॿुधायो। इम्तियाज़ अबड़ो स्टिल DG जी अथॉरिटी इस्तेमाल करे पियो एंटी करप्शन में? एग्जैक्टली साईं, ऑफिस में वेहे पियो, ऑफिस में डेली अचे थो, अटेंड थो करे साईं। मुंहिंजा हुन कहिड़ो डिपार्टमेंट में हलायो, कमु उहो ई पियो हलाए। त मूंखे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त इम्तियाज़ अबड़े खे घर वारनि चयो आहे छा त ऑफिस वञी वेहे, हुननि खे सुकून न ईंदो। इम्तियाज़ न साईं, सुकून मथियनि खे कोन थो अचे न, जेके करण वारा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जंहिंजे प्रेशर ते इम्तियाज़ अबड़ो हटी वियो न, उहो हिन में आहे छा BRTR में? बिल्कुलु येलो लाइन में इम्तियाज़ जो तालुक इम्तियाज़ ई त जेका आहे या ज़मीर अब्बासी खे ॾे पियो फैसिलिटेट थो करे। यस दे वर टुगेदर, दे वर दी हिकिड़ो तव्हां जेके असां त माफिया चवंदा आहियूं खुले अल्फाज़ में, त इहो हिकिड़ो माफिया ठही वियो आहे। जहिड़े नमूने इहे रन था कनि, पर जेको आहे ताक़तवर हल्कनि जेको आहे हुननि खे रिमूव कयो ऐं हुननि खे चांस ॾिनो त बाबा हीअ हटाए करे एंटी करप्शन वारनि खे चयो फज़ील सां इंक्वायरी कयो। पर एंटी करप्शन वारनि खे वरी एंटी करप्शन उहो ई धंधो, उहो साॻियो जेको आहे न। जॾहिं इम्तियाज़ वञणु शुरू कयो ऑफिस में, अगेन ही वॉज यूज़िंग द ऑफिस ऑफ द DG एस्टेब्लिशमेंट AC, ओॾी महिल वॾनि मथां चयो त बाबा हाणे महिरबानी कयो, इहा इंक्वायरी जेका आहे ट्रांसफर कयो टू दी नैब। हाणे ॻाल्हि तव्हांखे क्लियर सम्झ में अची वेंदी त इहा नैब में इंक्वायरी, चेयरमैन नैब ऐं DG नैब छो इन ते एक्शन खयो आहे त ताक़तवर हल्का सख्त नाराज़ आहिनि। तो मजाक छोड़े, अभी आपने कराची को जिस तरह तबाह बर्बाद आपने कर दिया हुआ है, दिस इज नॉट ऑन एनी मोर। अभी दोबारा जो है साईं अगला कराची के था चवन तो हम उसको दुबई बनाना चाह रहे हैं। असा उनके रोड रास्ता अंडर पासिस नवा अड़ा थींदव। मां हिते वेठो आहियां, तव्हां बि हिते वेठा आहियो, इहो कमु जल्दी स्टार्ट थी वियो त तव्हां ॾिसो न BRT खे कीअं तव्हांखे FW टेक ओवर करे वियो न। अॼुकल्ह त FW कमु पियो करे, स्पीड सां कमु पियो हले। तव्हां खां 5 साल कमु न थियो ज़रदारी साहब। BRT जो नओं केस अचे थो तव्हांजो नैब में, उन एंटी करप्शन कोन कंदी। न हू हिन खां अलावा ॿियो कुझु खां अलावा, ही त येलो लाइन आहे न साईं। हा ॿियो रेड लाइन आहे न। रेड लाइन में लाइन तो कोड है ना, रेड लाइन ग्रीन लाइन गाड़ियों पीली ऑरेंज ग्रीन फलानी 7 रंग आहिनि। हा 7 रंग आहिनि साईं, फर्स्ट क्लास रंग ई रंग आहिनि। रेड लाइन जो वेरी सून तव्हां ॾे जेको आहे हिकिड़ो नओं केस नैब जो ठहंदो, एंटी करप्शन जो ठहंदो ई कोन। हुन खां पहिरियों नैब खणी, उन में वरी कहिड़ा अमर आहिनि, उन में 5 साल अलॻि वेंदासीं, वरी उन अलॻि वेंदासीं साईं। हाणे तव्हां मीडिया वारा आहियो, वरी असां घुराईंदो ई कोन न। तव्हांखे सभई ॻाल्हियूं जेकर अॼु ॿुधाए वञूं त पोइ अॻिले दफ़े तव्हां असां घुराईंदो कोन। सियाणा माण्हू। हिकिड़ो जेको सवाल आहे,